हिकिड़ी औरत ॿी माउ खां सवा कोरट ते निकाह थी करे को निकाह थींदो या न? इहो मखो छो था पुछो? तव्हां पंहिंजे ज़मीर खां पुछो। कंहिंजी न्याणी भॼी वञी निकाह कोरट में करे तव्हां हुनखे क़बूल कंदव? चुप थी आओ छो भला? फिक़ह जे किताबनि लिखियो आहे त वली वारस जे इजाज़त खां सवा निकाह जाइज़ नाहे, पर जेकॾहिं का आकिल बालिग हरू भरू टंड करे निकाह वञी करे ऐं अहिड़े माण्हू सां अहिड़े हंधि निकाह थी करे जिथे वालिदैन जे लाइ आर आहे, शर्म आहे ऐं वालिदैन इन शइ खे क़बूल नथा कनि, त वालिदैन पियल निकाह बि टोड़ाए सघनि था। हलो साईं, ॿियो सुवाल। सॼा सुवाल मुंहिंजे लाइ रखिया आहिनि। जेको शख़्स अम्मा आशा ऐं तमाम सहाबा किराम जे शान में गुस्ताखी करे, छा उन्ही खां दवा वठण ऐं गॾु खाराइण जाइज़ आहे या न? तॾहिं माना कोड़ो हरामी डॉक्टर आहे ईअं न बाबा? इहो हरामी डॉक्टर हूंदो न बाबा? इन खे पादरनि जी कंडी विझबी, दवा कान वठबी, पुॼेव त तो खणी बूथ ते घुमायोसि। मोमिननि जी माउ आशा सिद्दीका, जंहिंखे अल्लाह जे रसूल अल्लाह जे क़ुरान असांजी अम्मा सॾियो आहे। तॾहिं करे सहाबा जो गुस्ताख, अम्मा आशा जो गुस्ताख न तव्हां सां खाए, न तव्हां हुन सां को ताल्लुक रखो। जेको पीर सैयद असांजे दरगाह जे ख़िलाफ़ हुजे, उन सां दीनी सलूक रखिजे या न? ख़िलाफ़ हुजे, ख़िलाफ़त जूं ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी अॼुकल्ह ख़िलाफ़त थी वई आहे सियासी, सम्झो था न बाबा? सियासी तरह मुखालफ़त आहे। हू हिकिड़ी पार्टी में या दरगाह वारा ॿी पार्टी में आहिनि। हाणे हू शाह साहब त आहे, पर पार्टी असांजी जो न आहे। पर निमाज़ी आहे, रोज़ेदार आहे, अल्लाह अल्लाह करे थो, क़ुरान दीन इस्लाम वग़ैरह, जेकॾहिं उनखे उनजी बेइज़ती कान कबी, उहो दीनदार आहे, मुस्लमान आहे। सियासी तरह जेकॾहिं मुखालफ़त हू ॼाणे, हुनजो कमु ॼाणे। पर जे पीर साईं जी सियासत जो बि मुखालिफ़ आहे, मज़हब जो, मसलक जो, दरगाह जे मसलक जो ई ख़िलाफ़ आहे, यानी अहले सुन्नत वल जमाअत जे ख़िलाफ़ आहे, त पोइ इहो असांजो आहे कोन, पोतो न खाओ, उहो ई परे भॼबो। अॼु जा पीर दस्तगीर जा बच्चा पाण खे दस्तगीर सॾाइनि था ऐं पीरान पीर जो ज़िक्र नथा कनि, हुनजो सम्झाईंदा, माना पाण दस्तगीर थी विया न। अच्छा, असांजो माइट हूंदो फौलाद फ़कीर शहर, उहो पियो चवे त सूफ़िन अलाह खे चयो त दीदार कराए। अलाह साईं चयो त मां मूसा खे ई कोन करायो, तव्हांखे कीअं कराईंदुसि? जनरल महिरबानी करे दीदार कराए। अलाह साईं चयो बाबा सम्झो न ॻाल्हि, मां मूसा खे ई दीदार कोन करायो, तव्हांखे किथां कराईंदुसि? ॾाढियूं अलाह खे मिनतूं कयूं। जॾहिं अलाह पुप जवाबु ॾिनो, सूफ़िन चयो ठीकु आहे, दीदार न कराए, असां पाण अलाह आहियूं। तूं दीदार न कर, असां पाण अलाह थी था वञूं। हे माना उहो कमु आहे। माना हे पीर हाणे पाण दस्तगीर थी विया आहिनि। अलाह साईं असांखे पनाह ॾींदो। दस्तगीर हिकिड़ो आहे बाबा, बगदाद वारो, जंहिंजे लाइ पीसे रोज़े वारे लिखियो आहे त तव्हां मुंहिंजा मुरीद 11 कुल पढ़ी मग़रिब जे निमाज़ खां पोइ पीराण पीर दस्तगीर जे रूह खे बख़्शींदा कयो, उन खां पोइ क़ादरी सिलसिले जो ज़िक्र कंदा कयो। दस्तगीर हिकिड़ो ई आहे। बाक़ी दस्तगीर जे बचनि जा असां ग़ुलाम आहियूं, अहल बैत जे औलाद जा असांखे नौकिरी आहे, हुनजी ग़ुलामी आहे, छो त सैयद जो अदब कबो। बाक़ी दस्तगीर हिकिड़ो ई आहे, ॿियो दस्तगीर कोन्हे। हाणे साईं केमहिल मुफ़्ती साहिब वटि ॻाल्हियूं फरमाईंदा, दुआ ख़ैर।